वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। केर थींदो मुल्क जो नओं सदर आसिफ अली ज़रदारी या महमूद खान अचकज़ई, फ़ैसिलो अॼु थींदो। बिल्कुल नाज़रीन, क़ौमी सूबाई असेंबलीज़ ऐं सेनेट मेंबर्स अॼु मुल्क जी 14 सदर की चूंड कंदा। पोलिंग सुबुह 10 वॻे खां शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी, जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर सदारती चूंड लाइ रिटर्निंग ऑफिसर जा फ़र्ज़ अंजाम ॾींदो, जॾहिं सदर जी चूंड इलेक्टोरल कॉलेज ज़रिए अमल में आंदी वेंदी। नोटिफिकेशन जारी थियण जे ॿिए ॾींहुं सदर पंहिंजे उहिदे जो हलफ़ बि खणंदो। हुकूमती इत्तेहाद खे क़ौमी असेंबली में 200 खां मथे वोटनि जी हिमायत हासिल आहे। ख़बर में ताईं पहुचाईंदा हलूं त केरु थींदो मुल्क जो नओं सदर आसिफ अली ज़रदारी या महमूद खान अचकज़ई, फ़ैसिलो अॼु थींदो। क़ौमी सूबाई असेंबलीज़ ऐं सेनेट मेंबर्स अॼु मुल्क जे 14 सदर जी चूंड कंदा। पोलिंग सुबुह 10 वॻे खां शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी, जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर सदारती चूंड लाइ रिटर्निंग ऑफिसर जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो। सदर जी चूंड इलेक्टोरल कॉलेज ज़रिए अमल में आंदी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, अपडेट कजो इन हवाले सां, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान के सदर मुल्क की अॼु चूंड थी रही है। पार्लियामेंट ऐं चार सूबाई असेंबली में वोटिंग थींदी। 10 वजे जो असेंबली जो टाइम मुक़ररु आहे। सदारती चूंड लाइ 2 उम्मीदवार आमो साम्हूं आहिनि। मार्क्सवादी पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जो इत्तेहादी गॾियल उम्मीदवार सदर आसिफ अली ज़रदारी आहे, जॾहिं त सुन्नी इत्तेहाद कौंसिल जो जेको उम्मीदवार महमूद खान अचकज़ई आहे। वोटिंग जो अमल पार्लियामेंट हाउस मतिलबु क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा जेके मेंबर आहिनि उहे वोटिंग जे अमल में हिसो वठंदा। चइनि सूबनि जा जेके सूबाई असेंबली मेंबर आहिनि उहे वोट जो जेको अमल आहे उन में हिसो वठंदा ऐं सदारती वोट लाइ जेको उम्मीदवार लाइ वोट ॾींदा। 4 वजे ताईं जेको पोलिंग जो टाइम मुक़ररु आहे, उन खां पोइ नतीजनि जो ऐलान कयो वेंदो। जेको बि उम्मीदवार वधीक वोट खणंदो उहो मुल्क जो नओं सदर थींदो। सुभाणे जेको नओं चूंडियल सदर आहे पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो। जीअं त पाकिस्तान उनखे पंहिंजे नए उहिदे जो हलफ़ खणाईंदो। अॻूणो सदर जेको आहे डॉक्टर आरिफ अलवी, उहो पंहिंजे उहिदे तां पंहिंजी मुदत पूरी करे चुको आहे। गुज़िरियल ॾींहुं उनखे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो। अहिड़े नमूने सां हू ऐवान सदर खे अलविदा करे वियो। सुभाणे खां नओं सदर जेको आहे ऐवान सदर में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।